अच्छा, किताबनि जो पूरो हफ़्तो मल्हायो पियो वञे, हिकिड़ो ॾींहुं त हूअं मल्हाईंदा आहियूं असीं, उहा बि टॉपिक ज़िक्र कंदा आहियूं पंहिंजे प्रोग्राम में, पर ही पूरो हफ़्तो किताबनि जी अहमियत खे उजागर करण लाइ मल्हायो वञे थो। तव्हां छा चवंदव? कागज की ये महक ये नशा रूठने को है। वाह। कागज की ये महक ये नशा रूठने को है, ये आखिरी सदी किताबों से की है। वाह 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 वाह, बेहतरीन। जैसे किताबनि जो जेसिताईं ताल्लुक आहे त हाणे हिन सभा मोहतरमा साहिबा नालो वरितो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी सॼी ज़िंदगी जेका आहे उन जो 56 जेको उनजो अर्थ आहे 56% जेको आहे उहो सफ़र सियाहत ऐं ट्रेवलिंग में गुज़रियो आहे। ऐं उनसां सदाईं ॿ किताब हूंदा जेके बाक़ाइदे विहण जी जॻह ते कमु उन्हनि खे कतब आणींदो हुयो। जी। उन में हिकिड़ी मौलाना उनजे मुर्शिद जी जेको आहे सो मसनवी हूंदी पंहिंजो रूमी साहब जी। जी। हाणे तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो त सिंध जो सरताज शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अगरि कंहिंखां हू माण्हू जेको आहे सो मुतासिर हुयो त मौलाना रूमी उनजी मसनवी पाण सां गॾु खणी पियो घुमंदो हुयो सफ़र में। वाह, सही। ऐं जेसिताईं ॿियो उन खां सवाइ हींअर अॼु जी दुनिया में असांजे सिंध जो हिकिड़ो तमामु वॾो डॉक्टर आहे डॉक्टर अनवर मक़सूद नूरानी साहब। तव्हां शायदि नालो ॿुधो हुजे, नेशनल अस्पताल वारो, काइदे आज़म जी अस्पताल जे साम्हूं। जी। उहो पाकिस्तान जो तमामु वॾो डॉक्टर पंहिंजे शोबे में, जीअं अदीब साहब आहे पंहिंजो जेको आहे सो हिन में पंहिंजो SIUT आहे, उन जो उन साईं जो ई चवणु आहे त दुनिया में सभ खां वॾो ॾुखिया कम आहिनि मुंहिंजे नज़र में। कहिड़ा? हिकिड़ो ॿार ॼणणु, अच्छा, ऐं ॿियो किताब लिखणु। वाह वाह। इनखे तव्हां कीअं डिफाइन कंदा? किताब लिखणु छो ॾुखियो आहे? छो त तव्हां पाण बि किताब लिखिया आहिनि। ॾिसो, सभु जेको समझदार माण्हू हूंदो न, जेको असांजा वॾा नाले वारा उस्ताद असां उनखां इहो सिखियो आहे। साईं शमशीर, साईं अब्दुल रहमान नकाज साहब वारा जेके बूढ़ा, अब्दुल कादिर जूने जो मुंहिंजो तमामु घाटो दोस्त हो। मुंहिंजे 2 किताबनि जी उन कराची में महूरत कई, हिकिड़ो प्रेस क्लब में, ॿियो आर्ट काउंसिल में, बीमारी जी हालत में वीचारे जेको आहे। उहे चवंदा हुआ त जॾहिं तव्हांजो नालो ऑनलाइन थिए थो त तव्हां पंहिंजे नाले जी हुरमत खे बरक़रार रखिजो, किताब में बोर्ड न हारजो, किताब में कंहिंजी अजाई सजाई तारीफ़ न कजो। किताब जेको आहे लिखण वक़्तु लिखी 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 बार बार उनखे पढ़ो, उनखे सजायो, सिंगार कयो उनजो अखरनि जो, अखरनि खे जेको आहे माना ॾियो, ऐं पछाड़ी जो पंहिंजो खून जिगर जेको आहे उनजे अंदरि तव्हां विझो ऐं पोइ किताब खे ॿाहिरि कढो त माण्हू चवनि त वाह वाह यार, हिन जो किताब आयो कोन्हे, इलाही महीना थी विया आहिनि हुनजे पास। जी अयूब ख़ासकरी साहब, असां इन नुक़्ते खे बि डिस्कस कंदासीं, तव्हां खां बि ॼाण हासिल कंदासीं। यकीनन तव्हां सिंध जी इलाही बर्क शख़्सियत आहियो असांजे लाइ। हींअर जिथे किताबनि जो पढ़ण जो रुझान घटि थी वियो आहे, उते इन हवाले सां लिखण जो बि रुझान घटि थी वियो आहे। सिंध इन हवाले सां वॾी जेको आहे वॾी सरज़मीन रही आहे, जंहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे जनम ॾिनो, सचल सरमस खे जनम ॾिनो, सिंध अदीबनि में शेख अयास खे जनम ॾिनो, सिंध अमर जलील खे जनम ॾिनो, अनवर पीरज़ादे खे जनम ॾिनो। त हाणे जो जेको फी ज़मानो आहे, नौजवान असांखे नवां राइटर्स नज़र नथा अचनि, यूथ इन तरफ़ नथी अचे, इन जी छा वजह सम्झो था? अच्छा, असुल में इन जी आउं तव्हांखे वजह ॿुधायां। ॾिसो, को ज़मानो हूंदो, आउं ॻाल्हि पियो कयां 80 जी, उन ज़माने में माण्हू पंहिंजनि ॿारनि खे गुल फुल आणे ॾींदा हुआ घर में, ॿारनि जी बारी, नंढा नंढा किताब आणे ॾींदा, सिंधी अदबी बोर्ड जा ॿारनि खे। ॾिसो न, ॿार जेका शइ को बि माण्हू जेको ऑडियंस आहे, हींअर आउं वेठो आहियां तव्हांजे चैनल ते, मूंखे ख़बर आहे माण्हू छा पसंदि थो करे, माण्हू माना छा what you want to eat, जेकर माण्हू तव्हांखे रब न ॾियो, तव्हांखे हलवो ॾियो, त असांजो जेको रीडर जेको आहे उहो जेको आहे उन्हनि खे वालिदैन उनखे तलकीन नथा कनि त बाबा तव्हां जेको आहे सो किताबनि सां मोहबत रखियो, किताबनि सां दिलचस्पी रखो, किताब तव्हांखे रुॻो अदब जी हद ताईं न, पर तव्हांजे लिखत में, तव्हांजे रिटर्न जेका तव्हांजी आहे CSS में या कंहिं बि IT में, उनमें निखार आणींदो, उन जूं अलॻि मार्कूं आहिनि। जी बिल्कुलु। त
त उनजो ॾिसो तव्हां हींअर हिकिड़ी ॻाल्हि कई न त जेको किताब जेको आहे रीडरशिप घटि थी वई आहे, ॾाढो डिक्लाइन आहे, तेज़ी सां जी दुनिया में मोहबत तेज़ी सां ख़तम थी रही आहे, त उन लाइ असीं चवंदा आहियूं उनखे बचायो, ख़ुदा जे वास्ते उनखे बचायो। आउं चवां थो जेको राकास हले पियो न, जेको ही डिजिटल वर्ल्ड जो राकास हले पियो न, इहो ॻीही वेंदो असांजे जेको आहे न इनखे किताबनि खे। ऐं किताब सची ॻाल्हि आहे असां रुसी विया अथव, ख़ुदा जो कसम आहे। अयूब ख़ासकली साहब कीअं बचाइजे, किताब खे कीअं बचाइजे? किताब जी वॾी अहमियत आहे, किताब दोस्त आहे, साथी आहे, तन्हाई जो हमसफ़र आहे, पर किताब खे बचाइजे कीअं, अहमियत कीअं उजागर कजे? उन जी जेका इब्तिदा जेका आहे न, मां पंहिंजे घरां कंदी, सही मां ऐं पीउ जी ॿारनि खे रांदि ज़रूरी आहे खेॾणु, उनखे रांदीका वठी था ॾियनि, आहिस्ते आहिस्ते करे उनखे नंढड़ा किताब जेको आहे न, जेके ॿारनि जे पसंदि जा न, चाशनी जेका आहे ॿारनि जी, सोलह सलूणा जेको आहे न, उनखे किताब ॾियनि, उनखे चवनि हाणे ई तव्हांजा 10-5 मिंटनि, हाणे तव्हां ही किताब जेको आहे न, जिन टाइम ते तव्हांजो पीरियड आहे घर में तव्हां पढ़ो, ऐं पोइ तव्हांखे सेमेक्टोल या कैप्सी ते वठी ईंदासीं। ऐं जॾहिं किताब जे रीडरशिप ॿार खे हिकिड़ी चूस थी वई न शइ पढ़ण जी, पींघीअ खां वठी कबर ताईं किताब पढ़ंदो रहंदो। जी तव्हां इहा शइ तव्हां ई ॻाल्हि कई, मां बि इलाही यूरोप जा, मां 1998 में यूरोप जो सैर करण वियोसि, उते मूं यूरोप जे मुल्कनि ते हिकिड़ो सफ़रनामो लिखियो, मोनालिसा जी मुल्क जी, त उन में मां इहो वाज़े तौर ते 1998 में लिखियो आहे त उते जेका बि ट्रेन आहे या ट्रेन स्टेशन आहे, उनमें जेके माण्हू बीठल सफ़र पिया कनि, वेठल सफ़र पिया कनि, स्टेशन ते जेके माण्हू वेठा आहिनि सभु किताब पिया पढ़नि, सभु किताब पिया पढ़नि। वाह। त माउ खे, सिंधी माउ जेका आहे न, मुंहिंजी भेण आहे, मुंहिंजी अम्मा आहे, मुंहिंजी धीउ आहे, उनखे यादि करणो पवंदो, क्रिसेट करणो पवंदो, उनखे बाक़ाइदे अलम खणणो पवंदो त असांखे सिंधी ॿोली खे बचाइणो आहे, पंहिंजी माउ खे बचाइणो आहे, पंहिंजी धरती खे बचाइणो आहे जी। त उनजे लाइ हुनखे ॿारनि खे जेको आहे न चूस विझणी पवंदी किताब पढ़ण। ऐं इहो वॾो सुठो आइडिया अयूब ख़ासकली साहब ॾिनो आहे, पंहिंजी सिंधी ॿोली खे बचाइणो। ऐं जेकॾहिं माना को ॿार ज़िद थो करे मूंखे आइस्क्रीम खाइणी आहे या होटल ते मानी खाइणी आहे, त इहा शर्त रखिजे त पहिरियां तूं किताब पढ़, इन जा एतिरा पना पढ़ंदे त पोइ असां तोखे उहा तुंहिंजी मर्ज़ी जी शइ ॾींदासीं।